HRJDO न्यूज़ से ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट कंदा हलूं आवां खे बान सैयदाबाद खां जिथा HRJDO न्यूज़ जी रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक बान सैयदाबाद जे भरिसां कालू बोरी बेले लग बान सैयदाबाद जी ज़मीन के बेले खाते जे DFO ज़िलो जामशोरो ज़ीशान बमरो सिंध हाई कोर्ट जो हुकुम के हवा में उड़ाए छॾियो। सरेआम 2 लाख रुपया एकड़ जे एवज़ विकिरो करे लखें रुपया वठी घणी मिक़दार में एराज़ी विकिरो करण लॻो ऐं मथन ज़मीन ते अॾावतू करण लॻो। बान सैयदाबाद जे बेले जी ज़मीन 8000 रुपयनि एवज़ मकाते ठीके ते वॾनि ज़मीनदारनि खे ॾेई आबादी करण शुरू करे छॾी। तफ़सील मूजिब कालू भोरी बेले खाते जी ज़मीन ते बेले खाते जे DFO जामशोरो ज़ीशान बमरो ऐं बेले खाते जे ॿियनि ऑफिसरनि गॾिजी कुझु ॾींहं पहिरियां मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ नोटिस वठंदे उन्हनि ते हलंदड़ अॾावतनि खे हथ ते ड्रायो हो, पर वरी उन्हनि ज़मीनदारनि खां DFO ज़िलो जामशोरो ज़ीशान बमरो लखे रुपया रिश्वत वठी सरेआम इजाज़त ॾेई छॾी। जिते कालू भूरी बेले लग बान सैयदाबाद में इन साॻी बेले ते अॾावत वारो कमु शुरू कराए छॾियो। इन बेले वारी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ उहे माण्हू नाम निहाद ॾोहारी क़िस्म जा माण्हू अची वेठा आहिनि, जिन ते काफ़ी थाणनि ते केस पिणु दर्ज आहिनि। कालू भोरी बेले जे ज़मीन ते कब्ज़ो करे इलाइक़े वासियुनि खे तंग करे छॾियो आहे। बेले खाते जे DFO ज़िलो जामशोरो ज़ीशान बमरे जे इन ग़लति अमल जे करे इलाइक़े वासियुनि बेले खाते जे वज़ीर बेले खाते जे सेक्रेटरी खां इहो मुतालबो कयो त जल्द खां जल्द बेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।